तव्हां ॾिसी रहिया आहियो सन टीवी न्यूज़। झंडोमरी जे हेडक्वार्टर प्यारोलुनि में लाइव स्टॉक खाते जी डिस्पेंसरी अवाम लाइ बेलाभ बणियल। प्यारोलुनि वेटरनरी डॉक्टर अब्दुल सत्तार मरी गुज़िरियल 6 महीननि खां ड्यूटी तां ग़ाइब हुअण सबबि मालवंद माण्हुनि खे दवाऊं वैक्सीन नथियूं मिलनि, न ई बीमार जानवरनि जो को इलाज थिए थो, न ई मुफ़्त मेडिकल कैंपूं लॻाए मालवंद माण्हुनि खे घरनि जी दहलीज़ ते वञी को फ़ाइदो पहुचायो वञे थो। वैक्सीन मालवंद माण्हुनि खे मुफ़्त या उन्हनि जे जानवरनि जो इलाजु करण बजाए ख़बर ई नथी पवे त दवाऊं किथे इस्तेमालु थियनि पियूं। इलाइक़े वासी एडिशनल डायरेक्टर ऐं डिप्टी डायरेक्टर टंडोलयार खे बि शिकायतूं कयूं, उन बावजूदि कंहिं बि हिन महल ताईं तहरुक नाहे वरितो। इलाइक़े वासियुनि DC टंडोलयार खां घुर कई त गोसड़ू डॉक्टर खे रोज़ाना जे बुनियाद ते पाबंद करे मालवंद माण्हुनि खे सहूलतूं मुहैया करे ॾिनियूं वञनि त जीअं वक़्त सर नुक़सान खां बची सघिजे। सन टीवी न्यूज़ ऐं संदसि टीम।